दादू में वाक़ आगे कंदासीं। दादू जी रिलीफ कैंप में तहसील बोर्ड मुतासिन पारा वाहन थियण खिलाफ धरणो है वियो है। बोर्ड मुतासिन पारा ॿारनि समेत डीसी हाउस आॾो धरणो है वियो, जंहिं दौरान नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं, इंतज़ामिया को बि रिलीफ फ़राहम नाहे कयो। ख़बर अवां दादू मां शेयर कयूं पिया। दादू जे रिलीफ कैंप में तहसील बोर्ड मुतासिन पारा वाहन थियण खिलाफ धरणो है वियो आहे। बोर्ड मुतासिन पारा ॿारनि समेत डीसी हाउस आॾो धरणो है वियो आहे, जंहिं दौरान नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं, इंतज़ामिया को बि रिलीफ फ़राहम नाहे कयो। बोर्ड मुतासिन पारा ॿारनि समेत डीसी हाउस आॾो धरणो है वियो, जंहिं दौरान नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं, इंतज़ामिया को बि रिलीफ फ़राहम नाहे कयो। दादू मां ख़बर अवां शेयर कयूं पिया। दादू जे रिलीफ कैंप में तहसील बोर्ड मुतासिन पारा वाहन थियण खिलाफ धरणो है वियो आहे। बोर्ड मुतासिन पारा ॿारनि समेत डीसी हाउस आॾो धरणो है वियो, जंहिं दौरान नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं, इंतज़ामिया को बि रिलीफ फ़राहम नाहे कयो।